वेलकम बैक नाज़रीन। खबरनी अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदा हलूं। खानपुर महर वेझो बासर जो पोरियत ते तशद्दुद करण खिलाफ वारसन पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उर्स लाशारी फजलुद्दीन लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में पोरियत निज़ाम लाशारी ते तशद्दुद करण खिलाफ लोहे रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। उन मौक़े ते लाशारी बिरादरी पारां महर बिरादरीअ जा बाअसर जाब्तारनि तोड़े खानपुर महर पुलिस खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुज़िरियल राति महर बिरादरीअ जे बाअसर जाब्तारनि ॻोठाणे निज़ाम लाशारी ते मामूली ॻाल्हि तां सख़्त तशद्दुद कयो आहे। इतलाउ ॾियण बावजूद पुलिस हिन महल ताईं हिक बि जाब्तार खे गिरफ़्तार नाहे कराए सघी, जॾहिं त जाब्तार मुसलसल धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हुननि मुतालबो कंदे चयो आहे त जाब्तारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में नेशनल हाईवे ब्लॉक करे धरणो हंयो वेंदो। टंडो मस्ती शहर में जवाबदारनि पारां 11 वरियनि जे नीगर खे अगवा करे इज्तिमाई ज़्यादती करण बाद फिटो करे फरार थी विया। सूमारा पाड़ेवासी नीगर खे 3 जवाबदारनि अगवा बाद नशो ॾेई ज़्यादती करे घर ॿाहिरां फिटो करे फरार थी विया। मुतासिर नीगर जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार मुनीर उर्फ मुन्नो भुट्टो, शाहिद ख़ास केली ऐं अली ख़ास केली पारां नीगर खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा बाद नशो ॾेई इज्तिमाई ज़्यादती कई वई आहे। वारसनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त ज़्यादती कंदड़ बाअसर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। खैरपुर में उरड़ीअ जो मर्ज़ तेज़ी सां पखेड़जण लॻो आहे। वधीक 6 ॿारड़ा उरड़ीअ सबबि इस्पताल दाख़िल कया विया। उरड़ीअ सबबि इस्पताल दाख़िल कयल ॿारड़नि में बिस्मा, मुहसिन, सफ़ीउल्ला, महदी हसन, मोहम्मद हातिम ऐं मोहम्मद आतिफ शामिल आहिनि। डॉक्टरनि जो चवणु आहे त उरड़ीअ में मुब्तला ॿारड़नि खे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं ऐं मुफ़्त दवाऊं फराहम करे रहिया आहियूं। यादि रहे त 2 हफ़्तनि दौरान खैरपुर सां तालुक़ रखंदड़ 4 ॿारड़ा उरड़ीअ सबबि फ़ौत थी चुका आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ज़मीनुनि खे बंजर बणाए छॾियो। पीअण जो पाणी बि अणलब आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। काछे जे शहर टंडो रहीम, दाद लखारी, घारो ऐं ॿियनि शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। टंडो रहीम ख़ान जे इलाइक़े काछे में पीअण जो पाणी अणलब थी वियो। रहवासियुनि पारां पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हमीद मल्ला, मोहम्मद मल्ला, सकीना मल्ला ऐं ॿियनि पारां पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब वाॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। घारो वेझो भाइरो शाख जे पिछड़ीअ जे आबादगारनि पारां पाणी खोट ऐं शाख जी खोटाई न थियण ख़िलाफ़ मेन नेशनल हाईवे रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौक़े ते आबादगारनि अनवर गब्बोल, एहसान गब्बोल, आशिक रिंद ऐं ॿियनि चयो त बाअसर ज़मींदार शाख खे वॾा कट हणी समूरो पाणी खणी रहिया आहिनि। उन्हनि चयो त पाणी न हुअण सबबि चौपायो माल ऐं रहवासी पीअण जे पाणीअ लाइ बि तरसी रहिया आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त पाणीअ जी खोट खे ख़तमु कराए बेचैनी ख़तमु कई वञे। धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जाब्तार हसनैन उर्फ हनी खे अदालत रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शाहराह फैसल पुलिस केस में नामज़द मुख्य जाब्तार ज़ैन चारण, ज़ुल्फ़कार चारण, ज़ुल्करनैन चारण ऐं ज़ैद चारण खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। जांच ऑफिसर अदालत में बयान ॾींदे चयो आहे त जवाबदार हुनैन उर्फ हनी डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमिलो कयो, जंहिं जा CCTV फुटेज ऐं ॿिया सबूत मौजूद आहिनि। जांच ऑफिसर अदालत के दरख्वास्त कई त जवाबदार खां वधीक जांच करणी आहे, संदसि जिस्मानी रिमांड ॾिनो वञे। अदालत जांच ऑफिसर जी दरख्वास्त ते मंज़ूर कंदे जवाबदार हुनैन उर्फ हनी खे 1 ॾींहं जो जिस्मानी रिमांड ॾींदे पुलिस हवाले करे छॾियो। अदालत धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमले केस में नामज़द ॿियनि जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जा हुकुम पिणु जारी करे छॾिया। केस जी वधीक कार्रवाई 2 जून ताईं मुलतवी कई वई आहे, जॾहिं त
वाज़े रहे त सीनियर सहाफ़ी ऐं धाटी टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जाबदार ज़ैन चारण, ज़ुल्फ़कार चारण, ज़ुल्करनैन चारण ऐं ज़ैद चारण खे पुलिस 3 ॾींहं गिरफ़्तार न करे सघी आहे। जाबदारनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ी बिरादरी पारां एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। डिप्टी कमिश्नर मलीर जे हिदायतुनि ते वाटर सप्लाई स्कीम ड्राहे पट कंदड़ लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। केस दाख़िल करे हिक जाबतार खे गिरफ़्तार कयो वियो। डिप्टी कमिश्नर मलीर इरफान सलाम मीराणी जी हिदायत ते इलियास जत पीर बख्श ॻोठ में वाटर सप्लाई स्कीम ड्राहे पट करे कब्ज़ो कंदड़ लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। इलियास जत ॻोठ 2000 गज़ ज़मीन ते काउंसिल कराची जे मिल्कियत आहे, जंहिं ते बाअसर कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करे मशीनी लाइ ठहियल कमरो ड्राहे खूह पाणी छॾियो आहे। पाणी टांकी ॻरी मशीनी सां ड्राहे पट कई वई आहे, जॾहिं त अरबें रुपयनि जे सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे प्लाटिंग करे विकिरो कई पई वञे। डीसी मलीर लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई दौरान लैंड माफ़िया ख़िलाफ़ केस दाख़िल करे हिक ॼणो पीर बख्श पुट उस्मान खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा फ़रार थी विया आहिनि। सुई गैस इंतजामिया यूसी सचल जे क़दीम आबादशाही इनायत विलेज जे सवें रहवासियुनि जा गैस कनेक्शन कटे छॾिया। ॻोठाणनि अली गुल मल्हा, मीर बंगलाणी, मंसूर अब्बासी, हमीद जोयो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते अली गुल मल्हा, मीर बंगलाणी ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त सिंधी ॻोठनि ख़िलाफ़ हिक दफ़ो ॿीहर साज़िश शुरू कई वई आहे। कॾहिं ॻोठ मसमार कया पिया वञनि त कॾहिं गैस ऐं बिजली बि कटी वञे पई त जीअं सिंधी माण्हुनि खे कराची मां बेदख़ल कजे। उन्हनि वधीक चयो त असीं ॻोठ जे गैस लाइ 28 लख जमा कराया हुया ऐं गैस जो मुक़ररु कयल बिल बि अदा कयूं पिया, पर तंहिं बावजूद बि कनेक्शन काटे रहवासियुनि खे परेशान कयो पियो वञे। जैकमाबाद में पुलिस कार्रवाई करे जाबतार के शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी जे हिदायतुनि ते सीआईए पुलिस सदर बाज़ार में कार्रवाई करे जाबतार के शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान कार्रवाई कंदे जाबदार रफ़ीक कोरी खे गिरफ़्तार कयो वियो। संदसि कब्ज़े मां वॾी मिक़दार में शराब जूं बोतलूं हथ कयूं वियूं आहिनि। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जाबदार ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे लॉकअप कयो वियो आहे। ठारूशा वेझो पुलिस पारां खंबे गुम कयल वापारीअ ते गैर क़ानूनी तौर ते जाली ज़रई दवाऊं विकिरो करण जो केस दाख़िल करे संदसि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। पुलिस पारां दरबेलो मां खंबे गुम कयल पेट्रोल पंप जे मालिक इकराम कुरैशी ते जाली ज़रई दवाऊं ऐं भाण खपाइण जो केस दाख़िल करे संदसि जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई। यादि रहे त हिकु ॾींहुं अॻु पुलिस पेट्रोल पंप ते चढ़ाई करे वापारी अकरम कुरैशी खे खंबे गुम करे छॾियो हुयो। वारसनि पारां सख़्त एहतिजाज करण बाद पुलिस वापारी ते केस दाख़िल करे संदसि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। फैज़गंज वेझो पसंद जो परणो कंदड़ जे घर ते जाबदारनि हमलो करे नारीअ खे अगवा करे विया। ॻोठ हाजी मोहम्मद हसन चांग में जाबदारनि हमलो करे पसंद जो परणो कंदड़ नारी गुल समान राजपर खे अगवा करे विया। नारीअ जे मुड़ुसु जलाल चांग जो चवणु आहे त तालिब हुसैन चांग, इल्ताफ़ चांग, रहमतुल्लाह राजपर ऐं अमीर अली राजपर घर ते हमलो करे घरवारी खे अगवा करे विया आहिनि। उन चयो त घर ते हमले दौरान पुलिस बि जाबदारनि सां गॾु हुई। पुलिस मुतासिरनि जी मदद करण बदिरां जाबदारनि सां ॿिट बणियल आहे। संदसि चवणु हो त घरवारीअ जे अगवा बाबति इतला ॾियण बावजूद पुलिस को बि एक्शन न खयो। उन्हनि आईजी सिंध ऐं डीआईजी खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी घरवारीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे।